144 जो ॿियो मूल ॾिसो ॿधी आहे, ॿिनि जो खोड़ो 14 ते 7 दफ़ा, चइनि ते 2 दफ़ा, वरी ॿिनि जो खोड़ो पढ़ंदासीं 7 ते पहिरियों 3 दफ़ा, 1 ॾूढ ॿिॾूं 4 टे ॾूं 6, असांखे बीहारणो 7, असां बीहारियोसीं 6, 1 बची पियो 12, 12 ते 6 दफ़ा, ठीकु आहे। ॿिनि जो खोड़ो हाणे 36 आहिनि, 36 ते घणा दफ़ा वेंदो, 18 दफ़ा वेंदो, ठीकु आहे। उनखां पोइ वरी ॿिनि जो खोड़ो 9 दफ़ा, हाणे छो जो करे 21 अची वियो त 3 जो खोड़ो पढ़ंदासीं 3 दफ़ा, 3 जो खोड़ो 1 दफ़ो। हाणे टोटल जेके आहिनि 144 अंडर रूट इज़ इक्वल टू, हाणे अंडर रूट में जुज़ा रखंदासीं, ठीकु आहे। 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3, हे अंडर रूट। हाणे ॾिसो जोड़ियूं ठाहींदासीं, हे ॿिनि जी जोड़ी 2 ॿार अची वेंदो, हितों ॿिनि जी जोड़ी, हितों बि 2 ॿार ईंदो, ऐं हितों 3 जी जोड़ी ठहंदी, हितों 3 ॿार ईंदो। हाणे पाण में मल्टीप्लाई कंदासीं, ॿिॾूं 4, 4 त्रिक 12, इन जो मतिलबु आहे 144 इन जो स्क्वायर रूट या अंडर रूट छा निकिरंदो, 12 निकिरंदो आंसर। हाणे हिन खे अंडर रूट में नाहे रखिणो, छो जो करे जोड़ियुनि मां हे ॿाहिरि निकिरी आयो, इन खे चइबो आहे ॿियो मूल, ठीकु आहे। हाणे इहो कॉन्सेप्ट सम्झो त हर अंग जो ॿियो मूल न निकिरंदो आहे, ठीकु आहे। जेके सिर्फ़ु चौरस अदद हूंदा आहिनि, स्क्वायर रूट्स जेके स्क्वायर हूंदा आहिनि, ठीकु आहे, स्क्वायर हूंदा आहिनि, यानी कि सिंधी में पाण हुनखे चवंदा आहियूं चौरस, सिर्फ़ु उन्हनि अददनि जो ॿियो मूल निकिरंदो आहे, ठीकु आहे। हाणे जीअं मिसाल था वठूं 16, इन जो ॿियो मूल निकिरंदो 4, तव्हां कॾहिं ॾिसंदो 4, उनखां पोइ 17, 18, 19, 20, इहे इन्हनि मां कंहिंजो बि ॿियो मूल न निकिरंदो, ठीकु आहे, या निकिरंदो त पूरो अदद न ईंदो, जीअं 12, 5, 7 ईअं न। हाणे वरी 16 खां वेंदे 25 ताईं कोई बि अंग विच में जेको आहे सो चौरस अदद न आहे। 16 खां पोइ वरी 25 अदद आहे जंहिंजो जेको चौरस आहे, ऐं इन जो ॿियो मूल घणो निकिरंदो, 5 निकिरंदो, ठीकु आहे। अच्छा, कॾहिं हूंदो आहे त हे तव्हांखे चौरस अदद मिलियलु हूंदो आहे, चवंदा आहिनि इन जो ॿियो मूल ॻोल्हियो, कॾहिं वरी तव्हांखे हे अंग ॾेई चवंदा आहिनि इन जो चौरस ॻोल्हियो, ठीकु आहे। त पोइ उन अंग खे उन अंग सां ज़रब करण सां चौरस निकिरी ईंदो आहे। मिसाल 5 5 25, हाणे नेक्स्ट चौरस अदद कहिड़ो हूंदो, ऑब्वियसली हिते 5 खे 5 सां ज़रब कयो आहे न, वरी 6 खे 6 सां ज़रब कंदासीं, 6 6 36, इन मतिलबु आहे 25 खां 36 जे विच में कोई बि अंग चौरस न आहे। त नेक्स्ट कहिड़ो हूंदो, दिमाग़ इस्तेमालु कयो त 6 सां ज़रब कयो, हाणे 7 खे 7 सां 7 7 49 वरी चौरस अदद आहे। अहिड़े तरीक़े सां जेके चौरस अदद हूंदा आहिनि, सिर्फ़ु उन्हनि जो ॿियो मूल निकिरंदो आहे। अच्छा, इन खां अलावा जेकॾहिं अची वञे थो पियो चौरस अदद न आहे, उन जो ॿियो मूल कीअं निकिरंदो, ॾिसो उनखे तव्हां सम्झो। मिसाल वठूं था पिया, असांखे ख़बर आहे त 36 ॿियो मूल इन जो निकिरंदो आहे, घणो, पूरो 6 निकिरंदो आहे। पर जेकॾहिं असां वरी 36 खां पोइ नेक्स्ट चौरस अदद जेको आहे उहो आहे 49, इन्हनि जे विच में कोई चौरस अदद न आहे। पर सपोज़ असां 40 खणूं था, क्वेश्चन आयल आहे त 40 जो ॿियो मूल ॻोल्हियो। हाणे असां छा कंदासीं, साॻी ड्रिल फॉलो कंदासीं, ॿिनि जो खोड़ो जीअं जुज़ा लहबा आहिनि 20 दफ़ा वेंदो, ॿिनि जो खोड़ो 10 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 5 दफ़ा, हाणे 5 जो खोड़ो 1 दफ़ो, ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, इन्हनि सभिनि जुज़नि खे पाण अंडर रूट में रखंदासीं, 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 5, ठीकु थी वियो। हाणे ॾिसो हे जेके 2 आहिनि, इहा त जोड़ी में ॿाहिरि निकिरी ईंदो, हे 2 हितां 1 दफ़ो ॿाहिरि अची वियो, पर हे ॾिसो जोड़ी में न आहिनि, यानी 2 आहिनि त हिते 2 न आहिनि, हिते 5 त हिते 5 न आहिनि, इन मतिलबु आहे हिन जी जोड़ी नथी ठहे। हाणे जंहिंजी जोड़ी नथी ठहे त उहो अंदरि ट्रैप थी वेंदा, यानी अंदरि रहिजी वेंदा। 2 ज़रबिया 5, हाणे हिते 2 साॻा, हिते अंडर रूट में घणो रखंदासीं, 10 रखंदासीं। हाणे 2 अंडर रूट 2, इन जो मतिलबु 2 अंडर रूट 10, 40 जो ॿियो मूल घणो निकिरंदो, 2 अंडर रूट 10, हे आंसर आहे, ठीकु आहे। इन जो अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल था खणो 80, असांखे चयल आहे इन जो ॿियो मूल ॻोल्हियो। हाणे असांखे ख़बर आहे 40, हे जेको आहे सो घणो थी वेंदो 20, हे ॿिनि जो खोड़ो घणा दफ़ा लॻंदो, 10 दफ़ा।